न चओ मूंखे अदा न ही तूं मुंहिंजो भाउ मां बि तुंहिंजो भाउ न आहियां छो त जॾहिं बि गफ़ार ख़ान इंसाफ़ लाइ अदालत लॻाईंदो आहे त इंसाफ़ जे तराज़ू अॻियां सभु रिश्ता बेमक़सद ऐं बेमाना थी वेंदा आहिनि हिन वक़्तु मुंहिंजी अखियुनि जे अॻियां सिर्फ़ उहो बेहस ऐं शैतान माण्हू बीठो आहे जे सिंध जी जाईअ में अखियूं विधियूं आहिनि मुंहिंजी दिलि त चवे थी त तुंहिंजूं इहे अखियूं कढी कावनि खे ॾेई छॾिया ऐं तुंहिंजे जिस्म जा गभा गभा करे शिकारी कुतनि जे हवाले करे छॾिया जीअं तुंहिंजो अंजाम ॾिसी को बि वहशी बघियड़ कंहिं बि सिंध जी न्याणीअ ॾांहुं अख खणी ॾिसण जी जुरत न करे पर इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त तो हिक न्याणीअ खे बदनाम करण जी कोशिश कई आहे उन करे तुंहिंजी बि इज़त खे सरेआम पामाल कयो वेंदो जीअं तूं वरी कॾहिं बि वो ख्याल पंहिंजी दिल में बाणे न सघी कमदार जी सरकार वञी तो खणी अच पर सरकार जेको कुझु तोखे चयुमि उहो कर वञ